साईं छा था कयो सर जज साहब सेट डिज़ाइन सलीम राजा हणी वियो आहे तव्हां जज आहियो दरअसल ॿ मौक़ा निकितल हुया इन लाइ मौक़ा सेट कया उनजा पैसा असां कटे वठंदासीं उनजा तव्हां प्लीज़ यार इहो छा आहे? बाबा असल में पहिरियां ड्रखण जो पुटु आहे ड्रखाण को कमु कंदो कमीशन पास करे जज थियो आहे इन करे पुराणो कमु यादि अची वियसि मां बि चवां त रोड ते बि वेंदो आहे त कोका या थोरी हथ में हूंदी अथसि हा प्लीज सिट डाउन असां वेंदासीं त पब्लिक खे नज़र ई न ईंदासीं वो भी तूं वेहण जे लाइक़ त नाहीं अमर बहरहाल केस स्टार्ट कयो जी जज साहब अॼु जो केस आहे मुंहिंजो क्लाइंट जावेद जेको हिकु टीवी चैनल ते ड्रामा डायरेक्टर आहे उनजी घरवारीअ मसम्मा सोणीअ उन ते खुला जो केस कयो आहे उनजो चवणु आहे त हू सॼो ॾींहुं रिकॉर्डिंग में बिज़ी रहे थो ऐं मूंखे टाइम नथो ॾिए जज साहब मां हाणे पंहिंजी क्लाइंट सोनी खे कटेरे में घुराइण जी इजाज़त चाहींदुसि सोनी या सोनी केरु आहे साईं इहा मुलज़िमा अथसि जंहिं केस दायर कयो आहे अच्छा जंहिंजो केस आहे फरियादी आहे जी जी अलाह हिन जी घरवारीअ जो नालो बि कंहिंजे ई ज़ाल जो नालो बि जेको सोनी आहे ठीकु आहे इजाज़त आहे मैडम सोनी हाज़िर थे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कसम खणी चवंदुसि जेको सच चवंदो जेको बि चवंदो सही चवंदो सच खां सवाइ ॿियो कुझु बि न चवंदुसि कंहिंजो कसम खणा शादी वारी सीडीअ जो मां शादी वारी सीढ़ी जो कसम खणी चवां थी जेको चवंदमि सच चवंदमि सच खां सवाइ कुझु बि न चवंदमि छोकिरी कसम थी खणे या धमकियूं थी ॾे आहे त बिना सुस्की टायर जेतिरी ठीकु आहे केस खे अॻिते वधायो सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त सन 1965 जंग कहिड़े साल में लॻी यानी मुंहिंजो मतिलबु आहे अव्हां छा कंदी आहियो पहिरियां मुड़ुस जो इंतज़ारु कंदी हुअसि हाणे टिकटॉक ॾिसी टाइम पास करे बर्बाद कंदी आहियां मां हाउस वाइफ आहियां जज साहब हाणे मां पंहिंजे क्लाइंट जावेद खे अदालत में अचण जी इजाज़त चाहींदुसि इजाज़त आहे जावेद हाज़िर थे हा साईं कीअं अचणु थियो आहे हेॾे मां हेॾां अचां पियो ॾिठुमि कटेड़ो ख़ाली थी वियो आहे बीठो हुजां अरे बाबा ये केस लायो आहे यार हा जी जी बिल्कुलु ज़ाल जे मथे ते हथु रखी मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे मथे ते हथु रखी चयो जेको चवंदे सच खां सवाइ कुझु न चवंदे मां तव्हांजे मथे ते हथु रखी कसम थो खावां त जो कुझु बि चवंदुसि सच चवंदुसि थोरो घणो कूड़ हणंदुसि ॻाल्हि सिधी कहिड़ो कूड़ इहो ई हेॾे त को बि केनाल न ठहंदो अच्छा इहो ॿुधायो त ये साम्हूं जेका औरत कटहरे में बीठी आहे इहा तव्हांजी छा थिए अम्मा हेॾे लावल भला थुई पुछ खिक न बीठी आग असांजी ज़ाल आहे मुंहिंजी ज़ाल आहे भला इहो ॿुधायो त तव्हां हिन सां शादी छा सोचे करे कई हुई असल में शादीअ खां अॻु में मां अख़बार में हिकिड़ी ख़बर पढ़ी उन में लिखियलु हो त 46 लख छोकिरियूं पाकिस्तान में शादीअ जे इंतज़ार में वेठियूं आहिनि हेॾे ख़बर पुछण माना पाण सां ई मुंहिंजूं निंडूं हराम थी वियूं मां जो वारो करे सां शादी करे 46 लखनि मां हिकु त खुटाईंदुमि चुप कर ही कूड़ो आहे वकील साहब शादी खां अॻु वॾा वॾा वाइदा कया आहिनि हूअं बि मुड़ुस हुकूमत जीअं हूंदा आहिनि वाइदा त वॾा कंदा आहिनि मगर पूरो हिकु बि न आहिनि करे सघंदा हेॾे वाइदो जेको पूरो कंदो आहे हुनखे बॉय फ्रेंड चइबो आहे जेको वाइदो जेको वाइदो करे पूरो न करे उनखे ई त मुड़ुसु चइबो आहे हेॾे हूअं बि असांजा वॾा चई विया उहो रुॻो चवण ते आहे कंदा कुझु बि न चई सही विया असांजा वॾा चई विया त ज़ाल खे टीवीअ खे परे खां ॾिसजे ॿुधजे न हूअं बि तोसां शादी करण खां पोइ ईअं लॻंदो आहे ॼण रंगीन फिल्म हलंदे हलंदे ब्लैक एंड वाइट में बदिलजी वई ऑर्डर बदतमीज़ी न कयो जज साहब हाणे मां सोनी साहिबा खां कुझु सवाल पुछण जी इजाज़त चाहींदुसि यार पुछे इजाज़त आहे सोनी साहिबा इहो ॿुधायो त तव्हांजी तबाहीअ खे मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजी शादीअ खे केतिरा साल थिया आहिनि 20 साल थिया आहिनि
हेॾे हिन शादीअ खे 20 साल थिया आहिनि त पोइ मुंहिंजी शादीअ खे घणा थिया? तुंहिंजी शादीअ खे 3-4 साल थिया हूंदा। अच्छा हा बाबा हिकिड़ो मिंट यार। अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजो मुड़ुसु जॾहिं शूटिंग ते वेंदो आहे त राति जो कहिड़े टाइम वापसि ईंदो आहे? सुबुह जो वेंदो त राति जो देरि सां घर वापसि ईंदो हुयो। हिनखे त पंहिंजी ज़ाल जी का फ़िक्र ई न आहे। जॾहिं सां हिन सां शादी थी आहे मां त ॼण खिलण ई विसारे वेठी आहियां। जज साहब इहो मुंहिंजे क्लाइंट ते हिकु इल्ज़ाम आहे त हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे या देरि सां ईंदो आहे, जॾहिं त मुंहिंजो क्लाइंट हिकु शरीफ़ ऐं नेक इंसानु आहे। ऑब्जेक्शन माय लॉर्ड, इहो कहिड़े एंगल खां शरीफ़ थो लॻे? इहो त हिन ड्रामे जो डायरेक्टर ई ॿुधाए सघे थो न। शाबाश हिन जे त पैदा थियण ते दाई चयो छॾसि पेसनि खे, पहिरियों मुंहिंजा हथ धोआयो। इहा सॼी माना मुंहिंजी बेइज़ती थी थिए। अरे कुझु त इज़त कयो, तो त फी वठी आहे, इज़त करा यार। अच्छा इहो ॿुधायो सोनी साहिबा, छा तव्हांजो मुड़ुसु कॾहिं अदाकाराउनि खे तव्हांजे घर वठी आयो तव्हां सां मिलाइण जे लाइ या कॾहिं रिकॉर्डिंग जे बहाने, शूटिंग जे बहाने? हा हिकु भेरो घर वठी आयो, पोइ अदाकारनि खे हथ लाइ चवंदो हुयो तमामु ख़ूबसूरत पर अञा सुठी परफॉर्मेंस कयो। इहो त ॾाढो ग़लति कई न। साहिब इहो हथ लाइणु ग़लति हो? न न सभिनी हीरोइन खे ख़ूबसूरत चवनि। सभिनी? जी जी केस जी कार्रवाई अॻिते वधाई वञे। ऑर्डर ऑर्डर। जज साहब हिन जो मतिलबु त हीअ औरत हिकु शकी मिज़ाज औरत आहे, तव्हां शकी आहियो। कहिड़ी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे कंहिं ॿी औरत लाइ ख़ूबसूरत अल्फाज़ चवंदे ॿुधंदी? उहा पचंदी या डांस कंदी? हूअं तव्हांजी दिलि छा थी चवे? न मुंहिंजो मतिलबु आहे त जज साहब इहो ॿुधायो त तव्हांजी जज साहब खे इहो ॿुधायो त तव्हांजी लव मैरिज हुई या अरेंज मैरिज, मतिलबु प्यार जो परणो हुयो या पीउ मां जी पसंदि सां शादी थी? लव मैरिज हुई, बदकिस्मतीअ सां। हुई हुई। फेसबुक ते जॾहिं मां पिक्चर अपलोड कंदी हुयमि त मुंहिंजी हर पिक्चर ते ब्यूटीफुल, हुस्न जी मलका अहिड़ा अहिड़ा कमेंट्स कंदो हुयो। मां बसि पोइ हुन इनबॉक्स में मैसेज कयो, मां चयो मुंहिंजो पैकेज ख़तमु थी वियो आहे, मुंहिंजो पैकेज त कराए। थोरी देरि खां पोइ हिनजो रिप्लाए आयो त मां पाण घर जी सुकल मानी खपाए इज़ी लोड कराईंदो आहियां, तोखे कान पैकेज कराई आहे। बसि इहा सचाई वणी ऐं मां हिनखे शादी लाइ प्रपोज़ कयो। उन ॾींहं खां बर्बादी शुरू। अच्छा हिन जो मतिलबु त तव्हां लालच में अची हिन सां शादी कई त हिन मूंखे नेट पैकेज वग़ैरह कराए ॾींदो, लालची। ऑब्जेक्शन माय लॉर्ड। ऑर्डर ऑर्डर। मुंहिंजे क्लाइंट खां इहा कहिड़ा बेहुदा सवाल पुछिया था वञनि? ज़ाहिर आहे जज साहब मां हिन खां फिज़िक्स या केमिस्ट्री जा सवाल त नथो करे सघां न। जी जी जज साहब हाणे मां मिस्टर जावेद खां कुझु सवाल पुछण जी इजाज़त चाहींदुसि। इजाज़त है बाबा, इजाज़त है। मिस्टर जावेद जी साईं। इहो ॿुधायो त फेसबुक ते तव्हांजो के ॿी छोकिरी सां बि इश्क हो छा? हेॾे फेसबुक ते मुंहिंजो रुगो सोणी, मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी जेका सोणी ज़ाल आहे सिर्फ़ु इन सां इश्क हो। मुंहिंजे वेगे मामे जे सॼी धीअ सां मुंहिंजा माइट मंगणी बि कराइनि पिया। कयां त भलो चयो, हाणे त हूअ मेडिकल यूनिवर्सिटी मां इंजीनियरिंग जी डिग्री वठी एरोस्टिस बि थी वई हूंदी। क़िस्मत। माय लॉर्ड जी हाणे मां कुझु तस्वीरूं अव्हां सां शेयर कंदुसि। गंजे खे ॾे, गंजे खे। हा गंजा एतिरियूं ख़ूबसूरत तस्वीरूं मुंहिंजियूं हूंदियूं। अॼु ताईं मां पंहिंजी ज़ाल सां बि एॾियूं ख़ूबसूरत तस्वीरूं न आहिनि कढायूं। जज साहब इहे तस्वीरूं फेक आहिनि, मां साबित करे सघां थो। अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। तव्हां ॾिठो हूंदो त मोहम्मद रफ़ी मुमताज़ मौलाइया कलाम थो ॻाए। तस्वीरूं वरी कीअं फेक थियूं जज साहब? हिन जा कम ई अहिड़ा आहिनि। हे तस्वीरुनि में अदाकारनि खे वधीक मां ॿुधाए थो नथो सघां, तव्हां पाण ॾिसो। छा एॾियूं ख़राब तस्वीर आहिनि? न अदाकारनि खे पंहिंजे हथ सां आइसक्रीम पियो खाराए। आइसक्रीम बस बस आइसक्रीम बस। हाँ मूंखे त कॾहिं कोन आइसक्रीम खाराई। मूंखे त कॾहिं बर्थडे ते न फेसबुक ते विश कयईं, न इंस्टाग्राम ते विश कयईं, न स्नैपचैट ते विश कयईं, पर गुज़िरियल 3 सालनि खां हिकिड़ो ई केक पिया कटियूं। हेॾे मसलो इहो आहे त मुंहिंजी ज़ाल ॼाई 29 फेबरवरी माना लीप ईयर त 4थे साल ईंदो नी, पोइ मां रोज़ केक कीअं कटियां। बाक़ी हेॾे मुंहिंजी बि दिलि चवंदी त मुंहिंजी घरवारी जॾहिं अचे त साल में घटि में घटि 4 दफ़ा त केक कटे मां एॾो ॼायो, पर अफ़सोस इहो आहे
मुंहिंजी इहा ख़्वाहिश अधूरी रहिजी वई। जज साहब मां हाणे सोनी साहिबा खां कुझु सवाल पुछण जी इजाज़त चाहींदुसि। पुछेसि यार पुछेसि, मूंखे पंहिंजी ज़ाल यादि अची वई। सोनी साहिबा इहो ॿुधायो त तव्हांखे म्यूज़िक सां दिलचस्पी आहे, गाना वग़ैरह ॿुधंदी आहियो? हा पर घटि भला डांस तव्हांखे ईंदी आहे, डांस कंदी आहियो? घटि। पॉइंट टू बी नोटेड मिलाड। सोनी साहिबा खे न म्यूज़िक सां का दिलचस्पी आहे न डांस सां। हाणे तव्हां ई ॿुधायो त हिकिड़े मुड़ुस खे आख़िर एंटरटेनमेंट खपे, तफ़रीह खपे, ऐं हीअ त बिल्कुलु ज़ीरो आहे। ऑब्जेक्शन माय लॉर्ड। मुंहिंजी क्लाइंट खां कहिड़े क़िस्म जा वाहियत सवाल पुछा था वञनि। मुंहिंजो फाज़िल दोस्त चवणु छा थो चाहे? गाना, डांस, छा मक़सदु आहे? हे मुंहिंजी क्लाइंट खे के ड्रामे या टेलीफिल्म में ब्रेक ॾींदो? एक्सक्यूज़ मी, मां वकील आहियां, ड्रामा डायरेक्टर मुंहिंजो क्लाइंट आहे। अजी ख़बर आहे मूंखे। तव्हां बि वकील थियण खां अॻु में हिकु स्ट्रगल अदाकार हुयो। अच्छा, हिते भरी अदालत में ॿुधायां सभिनी खे त बार काउंसिल जी ताहयात मेंबरशिप तुंहिंजी छो ख़तमु कई वई? ऑर्डर ऑर्डर, हिक ॿिए जा बोल न खोलियो, अदालत खे हलायो। जी जी जज साहब। हा माफ़ कजो माय लॉर्ड, ज़ाल त एंटरटेनमेंट ॼाणे ई कोन थी हिन जी। जेके कुझु अचे ई नथो, मुड़ुसु कीअं रहंदो हुनजो घर में? हुनखे बि आख़िर तफ़रीह घुरिजे, पर हिनखे तफ़रीह ॾियणी नथी अचे। अच्छा, छा हिकिड़ी औरत इन लाइ शादी कंदी आहे जो हू पंहिंजे मुड़ुस खे सिर्फ़ु एंटरटेन ॾेई सघे या हू नचण कुॾण वारी हुजे? हिनखे त पंहिंजी ज़ाल जो को फ़िक्र ई न आहे। पाड़े वारा रज़िया आहे, उन्हनि जो मुड़ुसु हुन सां एॾो प्यारु कंदो आहे, चाही नथो करे सघे। हेॾे मां त तयारु आहियां, पर रज़िया बि त तयारु थिए नी। छा चई? मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजी ख़्वाहिश अहिड़ी। मां त चवां त मां त तयारु आहियां, पर तूं खुलाई दरख़्वास्त कई आहे, तूं बि त राज़ी थी नी। रज़िया ईअं थुई पुलची किक न बीठी आहे असांजी, ईअं नाम हथ मां निकिरी वियो। जज साहब, हाणे मां जंहिं गवाह खे हिन अदालत में घुराईंदुसि, उन जे अचण खां पोइ खीर जो खीर ऐं पाणीअ जो पाणी थी वेंदो। केरु आहे इहो? को खीर जो धनार आहे छा? धनार हाज़िर थिए। हेॾे ओ मच्छरनि मारण वारी मशीन, थोरो अदालत जो डिसिप्लिन जो बि ख़्यालु करे यार। डिसिप्लिन जवान थी वियो आहे, इन जे करे नथो ॿुधे। जज साहब, मां सोनी ऐं जावेद जे पुट खे अदालत में अचण जे लाइ इजाज़त चाहींदुसि। इजाज़त आहे। मैडम सुनी जो जावेद पुट हाज़िर थिए। हेॾे जावेद मुड़ुसु दे, असां ॿिन्ही जो पुट हाज़िर कर। मां साईं तव्हां पुट हो रहिया। अरे सोनी जो पुट ऐं जावेद जो पुट हाज़िर थिए। अस्सलाम वालेकुम या अहलल मौजूद। सलाम। कसम खणो, जंहिं तुंहिंजे पीउ ऐं माउ खे ॼणियो, यानी पंहिंजी नानी ऐं ॾाॾीअ जो कसम खणी चओ, जेको चवंदे सच चवंदे, सच खां सवाइ कुझु न चवंदे। मां शाहरुख खान ऐं कतरीना जो कसम खणी चवां थो, जेके बि फिल्मूं ॾिसंदसि हिननि ॿिन्हिनि जूं ॾिसंदसि, ॿियो कंहिंजूं न ॾिसंदसि। तव्हांजी तारीफ़ कोई कंदो ई न आहे। बाबा, मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजो नालो छा आहे? बबन। छा? बबन बबन। अच्छा, बबन बबन। हिकु दफ़ो बबन। अच्छा, हिकु दफ़ो बबन। हिकु दफ़ो बबन। इहो ॿुधायो त हीउ साम्हूं जेको कटड़े में शख़्स बीठो आहे, इहो केरु आहे? ए पुट आहे साईं मुंहिंजो। मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजो पीउ आहे, वालिद साहब आहे। थोरा साह कढी छॾियई। मुंहिंजी बदकिस्मती आहे, मां पंहिंजे पीउ खां पोइ ॼायसि, मुंहिंजो पीउ मूंखां पहिरियां ॼाओ। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा कंदा आहियो? मां इलाही शयूं कंदो आहियां। छा कंदा आहियो मतिलबु? मां MA कई आहे। MA छा में? मंशियात में। मंशियात में MA कीअं? बाबा, कॉलेज यूनिवर्सिटियुनि में जेका शइ आम हूंदी उहा ई उन में MA कंदा हुआसीं न। अच्छा, उन खां अलावा ॿियो छा कंदा आहियो? ॿियो PhD हले थी पई। मतिलबु PhD बि कयो पिया? बिल्कुलु। PhD छा में पिया कयो? तव्हां वकील आहियो न साईं? हा। उहो हेॾी डिग्री विग्री कई अथव, PhD जी नथो ख़बर। PhD पिज़्ज़ा होम डिलीवरी। उहो त तुंहिंजी सिहत मां ई असांखे नज़र अचे पियो त तूं हिन वक़्तु होश में न आहे। छो होश में न आहियां? सही त आहियां, होशियारु लॻो पियो ॻाल्हायां थो, सॼे सुवाल जो जवाबु थो ॾियां। अच्छा, इहो ॿुधायो त घर में तव्हांजे पीउ जो रवैयो तव्हां सां कीअं हूंदो आहे? सफ़ा उस्ताद अख्तर दरगाही वांगुरु नरम। भला घर में जॾहिं झेड़ो थींदो त सभ खां पहिरियां झेड़े जी शुरूआति केरु कंदो आहे? तव्हांजी माउ या तव्हांजो पीउ?
यार उस्ताद अब घर में हूंदो ई घटि उस्ताद छा मां कोच तो हलायां जा बीठो ॻाल्हि ॿुध न हाणे सुवाल कयो थी त अब घर में हूंदो ई घटि अक्सर ड्रामा जी रिकॉर्डिंग में सवेरे ई निकिरी वेंदो वरी जॾहिं मोटी ईंदो देरि सां त मां पहिरियां ई तपी अची हूंदी। तव्हां ॿुधो त घर में झेड़े जी शुरूआत मुसम्मा सोनी साहिबा कंदी हुई। इन जो मतिलबु त मुंहिंजे क्लाइंट जो को कसूर न आहे, हू बेकसूर आहे। जी जी माय लॉर्ड, मां हाणे बबन खां कुझु सवाल पुछण जी इजाज़त चाहींदुसि। इजाज़त आहे पुछो पुछो। घर में झेड़ो कहिड़ी ॻाल्हि ते शुरू थींदो? अम्मा जेको बि पचाईंदी बाबो ज़िद कंदो हुअसि त इहो खा तूं बि खा, खाइणो पवंदई। माना त हे एॾी भली कुकिंग कंदी आहे न? न उस्ताद, कॾहिं भाॼीअ में लूणु घटि त कॾहिं वरी अधु पा मिर्चनि जो पोइ अबई पेट हथ ते हूंदा। मुंहिंजो मतिलबु अबई हथ पेट ते हूंदा। मूंखे लॻे थो अव्हां जो पुटु हॉस्पिटल में चेंज थी वियो आहे। जज साहब, कोर्ट में पेशी थियण खां पोइ कहिड़ी कोर्ट थियणु घुरिजे? न त हथौड़ी तुंहिंजे मथे ते हणंदो मां। चुप करे बि। जज साहब जी, यानी हू पंहिंजे मुड़ुस खे शूटिंग ते या पराई मायुनि सां घुमण फिरण ते नथी चाहे। अबे या प्रकार ई अहिड़ा हूंदा न। अबो बि चवंदो हूंदो अहिड़ी ज़ाल मिली आयो जन्नत बि न मिलंदी पर दोज़ख जो बि आसरो न रहंदो। जज साहब हाणे मां अव्हां खे गुज़ारिश कंदुसि। जी जी, मां सम्झी वियुसि। त तव्हां तारीख़ घुरंदो मूंखां? जी जी। त ठीकु आहे, मां केस जी तारीख़ ॾियां थो। जज साहब, नई तारीख़ ॾियण खां पहिरियां मां कुझु अर्ज़ु करणु थो चाहियां। यार बसि यार, मुंहिंजो मतिलबु तारीख़ ॾेई करे यार कम खे हाणे ख़तमु कयो न। मूंखे घर बि वञिणो आहे, मुंहिंजी घरवारी इंतज़ारु कंदी हूंदी। सभ खां पहिरियां असांखे चयो वियो त मुंहिंजो मुड़ुसु टाइम न ॾींदो आहे, जॾहिं त मां हिन अदालत में साबित करे चुको आहियां त मुसम्मा सोनी साहिबा सॼो ॾींहुं टिकटॉक जा वीडियोज़ ॾिसी टाइम बर्बादु कंदी आहे। ऐं हिन जे पुट जी गवाही बि तव्हां ॿुधी त झेड़े जी शुरूआति उन जी माउ कंदी आहे। तव्हां वरी तारीख़ ॾेई छॾियो था। इन तारीख़ खां पहिरियां ॿाहिरि घुमंदड़ रोड ते हलंदड़ डंपर मूंखे चिबाटे मारे छॾींदो, अवां वरी तारीख़ ॾेई छॾींदा। ऐं उन तारीख़ खां पोइ तव्हां जावेद खे चरियो करार ॾेई गिदू बंदर में उछलाए छॾींदा। ऐं अहिड़े तरीक़े सां न को केस करण वारो हूंदो ऐं न कोई केस हलाइण वारो। रहिजी वेंदी त सिर्फ़ु तारीख़। ऐं इहो ई थींदो रहियो आहे जज साहब, तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़ मिलंदी रही आहे, पर इंसाफ़ न मिलियो आहे जज साहब, इंसाफ़ न मिलियो आहे। मिली आहे त सिर्फ़ु तारीख़। महीननि जा महीना, सालनि जा साल, अदालत जा चकर कटींदे कटींदे फरियादी पाण थी वञनि था तारीख़, ऐं उन्हनि खे बि मिली आहे त सिर्फ़ु तारीख़। ही केस सिंध जे हर मज़लूम ऐं सतायल मुड़ुस जो आहे जज साहब। अॼु उहे सभु अव्हां ॾे ॾिसी रहिया आहिनि, अव्हां ॾे। अॼु उन्हनि खे छा ॾेई रहिया आहियो, इंसाफ़ या तारीख़? जेकॾहिं तव्हां उन्हनि खे इंसाफ़ नथा ॾेई सघो त पोइ बंदि कयो ही ड्रामो, साड़े छॾियो, फाड़े छॾियो हिन स्क्रिप्ट खे, त जीअं न कोई इंसाफ़ घुरण वारो रहे ऐं न कोई फरियाद करण वारो। जज साहब, ही कटहरे में जेको शख़्स बीठो आहे, त छा असांखे बस स्टैंड ते बीठा आहियूं? माफ़ कजो जज साहब, थोरो सनी देओल थियण जी कोशिशि कयमि पर अमरीश पूरी थी वियुमि। अॻिते केस जी कार्रवाई कई वञे। ज़ाहिर यार फीस वरिती आहे, कुझु त ॾेखारियो। ईअं हेॾे तारीख़ न वठिजांइ। हर तारीख़ ते असांजे खीसनि मां पैसा तव्हां ॾे वेंदा आहिनि। अड़े तोहारे पैसनि सां मां पिते ई पथी कढाई, वॾा कमाया तुंहिंजा पैसा। नथो विड़ी सघे केस त पैसा मोटाए वठंदो मां पथरीअ समेत। चरियो आहे छा? पैसा वापसि तो करे पथरी वापसि विझी रहिया आहियां। ऑर्डर ऑर्डर। ये अदालत 2 कलाकनि जे लाइ मुलतवी कई वञे थी। 2 कलाक वॾा आहिनि जज साहब, ईअं न कयो। ड्रामो ई कलाक जो आहे। हल भला कलाक जे लाइ मुलतवी कई वञे थी। कलाक वॾो आहे जज साहब, पहिरियां ई पब्लिक बोर थी वई आहे घणो। यार सम्झ थो कर, मूंखे चांहि बि पीअणी आहे, बिस्कुट बि खाइणा आहिनि। ईअं न अधु कलाक जे लाइ मुलतवी कई वञे थी। जज साहब तव्हांखे चांहि हिते ई तव्हां पेश था कयूं, पाणी बि पीआरियो जज यार साहब। 10 मिंटनि जे लाइ मुलतवी कई वञे थी। 10 मिंट वॾा आहिनि, ईअं न कयो। गर्मी बि घणी थी आहे, पेट्रोल लॻी महांगो थी वियो आहे। हल यार हलायो केस खे, हलायोसि। जी जज साहब, हाणे मां पंहिंजे क्लाइंट सोनी खे कटहरे में घुराइण जी इजाज़त चाहींदुसि। घुराइसि यार, घुराइसि हिन माईअ खे, घुराइसि। हेॾे जल्दी घुराए त मां हाणे तोखे पंहिंजो वकील थो सघां। हाणे हिन खे सम्झां, हिकिड़े अहिड़ा कपिड़ा पाया हो। मुसम्मा सोनी साहिबा, इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे मुड़ुस जो व्हाट्सअप, यूनिवर्सिटी, मुंहिंजो मतिलबु आहे कॾहिं मोबाइल चेक कयो? हा, हिकु ॿ भेरो मोबाइल चेक कईमांसि।
अदाकारा जो नंबर शहजादो खीर वारे जे नाल सां सेव हुयो। यानी ज़ाल सां चीटिंग जज साहब? हेॾे मूंखे इहो त ॿुधाए हिते वेठलनि मां कहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे जेको ज़ाल खां नथो ॾिजे, इहो ॿुधाए। माफ़ कजो, जिन जी शादी न थियल आहे उन्हनि खे न आहियां, मूंखे उहो ॻोल्हे ॾेखार। हालांकि इहो सभिनी जो हक़ु आहे, घर वञण खां पोइ ख़बर पइजी वेंदी आहे। भला इहो ॿुधायो त ॿुधो आहे त तव्हांजो मुड़ुसु जेको आहे न कंजूस आहे तव्हांजो मुड़ुसु? हा, कंजूस त इलाही आहे। शादी खां अॻु मूंखे चई पूरो साल हिकिड़ो ई साबुण इस्तेमालु करणो अथई। ख़बर अथव, शादी खां पोइ असांजे घर फ़क़ीर आयो, उनखे मां 10 रुपया छा ॾिना। उन फ़क़ीर चयसि, पुट जेको घुणो अथई घुर। उनखे चए थो मुंहिंजी ज़ाल जेके 10 रुपया नथी उहे मोटाए ॾे। हेॾे फ़क़ीर कूड़ छो ॻाल्हायो त मूंखे गोॾे में ब्रेन हेमरेज आहे, कूड़े खे न ॾिबा आहिनि। मां उन कूड़े करे वापसि वरितामांसि। हा, हालांकि मां गाना ई सभु बचत वारा ॿुधंदो आहियां। बचत वारा गाना? हा, ये बड़ी कहिड़ा हूंदा आहिनि? उहा आहे न, शादीअ वक़्तु ई चयोमांसि, सोना न चांदी न कोई महल जाने मन तुझको में दे सकूंगा, बस इहो ई घर अथई। मूंखे सम्झ में अचे थो इहो। हा हा, कहिड़ी साईं? इहा ई त नेक्स्ट ईयर तुंहिंजी पहिरीं वरसी हूंदी, ॿुधाई जी। कॾहिं तव्हांजो मुड़ुसु तव्हांखे वेकेशनल ते ॿाहिरि घुमाइण फिराइण, मुंहिंजो मक़सदु आहे त ॿाहिरि वठी करे घुमाइण फिराइण जे लाइ। हेॾे वेकेशन में घुमाइण जो चकर न हूंदो अथई, वेकेशन ते घुमाइण जो न बल्कि इहो लोकेशन चेंज करण जो चकर हूंदो आहे। न सम्झई ॻाल्हि खे? हिन त अॼु ताईं मूंखे सदर ई न आहे ॾेखारियो। हेॾे सदर त तूं रोज़ ख़बरुनि में ॾिसे थी, हुनजा बयान ॾिसे थी टीवीअ ते। हा, वज़ीर आज़म बि ॾिसे थी, मिनिस्टर बि ॾिसे थी, सभु ॾिसे थी। बाक़ी जे लाइव सदर ॾिठो न थी त पोइ चढ़ूं था कोच ते, हेॾो शाराए फैसल खां कटवणी बिलावल हाउस हलंदा ते वेठो हूंदो। भोले मुंहुं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे। न ही तव्हांखे पेके वञण खां कॾहिं मना कंदो रहियो या पाण वठी वेंदो? हा, अलबत्ता मूंखे हिकु दफ़ो पेकनि वठी वञे पियो। रस्ते में हर ईंदी वेंदी माई खे घूरे ॾिसे पियो। मां पुछो, मां छो थो ॾिसे जॾहिं मां तोसां गॾु आहियां? त चए पियो, ॾिसां थो त का तोखां वधीक ख़ूबसूरत नथी वञे। यानी नियत ख़राब मानू? नियत ख़राब? नियत ख़राब? नियत ख़राब जी कहिड़ी ॻाल्हि आहे जज साहब? इहा त मुंहिंजे क्लाइंट जी शराफ़त आहे जो हू रस्ते वेंदड़ औरतुनि में पंहिंजी ज़ाल जो अक्स ॾिसे पियो। न त अक्सर माण्हुनि जी आदत हूंदी आहे, उहे अक्स ॾिसण खां पोइ रक्स ॾिसण जा शौक़ीन हूंदा आहिनि। पोइ घिटी में ॿाहिरि रहंदा आहिनि, जॾहिं हुनजी पुठी में थोरी ख़ारस थींदी आहे, उहे बि रुख़्स ॾिसंदा आहिनि। वरी ॻाल्हि आहे ई न त इहा तुंहिंजी खारस मां ख़तमु कंदुमि। हेॾे माफ़ी जज साहब, माफ़ी। चुप करे बि। न पीबा आहिनि। अड़े चुप करे बि, न त सुभाणे न गंजे जी जाइ ते विहारंदो मां। हेॾे बाक़ी इन टच मोबाइल जे जदीद दौर में थोरो इंतज़ारु कयां त भलो मॉडल मिली वञे। आला ये मोटोरोला वठी मां फासी वियुमि। जज साहब, तव्हांजी कोचिंग जो टाइम ख़तमु थी वियो त असां क्लास वठूं? जी जी। अच्छा, श्रीमती सोनी साहिबा, मुंहिंजो मतिलबु आहे त मुसम्मा सोनी साहिबा, जीअं तव्हांजे पुट जो बयानु हुयो त झेड़े जी शुरूआति तव्हां कंदा हुआ, इहो ॿुधायो त तव्हांजो पहिरियों झेड़ो ज़िंदगीअ जो कॾहिं थियो, तव्हांखे यादि आहे? हा, शादी जे ॾींहुं रुख़सती जे टाइम। हिते ई पहिरियों ई रुख़सतीअ जे वक़्तु कहिड़ी ॻाल्हि ते झेड़ो थियो? मुंहिंजे मुड़ुस जी मोबाइल में हिकु गानो रखियलु हुयो। हू ही गानो हुयो, गानो मूंखे यादि कोन थो अचे थोरो। हाँ, दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले, आज हम अपनी मौत का सामान ले चले। तव्हां ॿुधो जज साहब, तव्हां ॿुधो त सोनी साहिबा छा चयो? न, कहिड़ो गानो नोट कयां त इहो मोहम्मद रफ़ी इहो गानो कहिड़े फिल्म में ॻायो हुयो? न जज साहब, जी। तव्हां ॾिसो त इहे मामूली ॻाल्हि ते बि हिननि झेड़ो शुरूआति कयो। इन जो मतिलबु त झेड़े जी शुरूआति पहिरें ॾींहं खां मुसम्मा सोनी साहिबा ई कई। सफ़ा जज साहब क़बूल करण खां पोइ जो ई झेड़ो। केस जी कार्रवाई मुलतवी करण लाइ। ईअं न कयो जज साहब, अञा जारी आहे केस। थोरो अञा सवाल पुछंदो। उहा जावेदी आहे, उहा मैडम जावेदी आहे। हेॾे जावेद, हेॾे कंफ्यूज थी वियो आहे। वकील साहब, छा थियो आहे मसलो? जी, त अवां शूटिंग में घणी देर ताईं उस में बीठा हूंदा हुआ? हेॾे उस में जॾहिं आया डायरेक्टर मथां छटी लॻल हूंदी आहे, हिकु मिंट बि न सफ़ा। हलो उस खे छॾियोसि, इहो ॿुधायो त हीटर जे साम्हूं घणी देर वेही था सघो? हेॾे सियारो हुजे त ठीकु आहे, बाक़ी ऊन्हारे में को पागल वेहंदो। चरियो आया मां हीटर जे साम्हूं वियां। हलो हीटर खे बि छॾियोसि, हिकु नंढे कमरे जी कुंड में बाहि ॿारे अव्हां खे चइजे त हिते वेहो त घणी देर ताईं वेही था सघो? उस हीटर बाहि, तूं भला मूंखे ज़िंदा साड़े कढ पियो आजा। चरियो आजा न तो दे। सही था चओ। चरियो हूंदो कोई वेहंदो।
सही था चओ इहे ज़ालूं पागल आहिनि जेको अव्हां जे लाइ असांजे लाइ ॾींहं में 3 भेरा मानी पचाईंदियूं आहिनि ऐं जॾहिं असां कमु या दफ़्तर खां वापसि था अचूं त इहे असां खां वधीक थकियल हूंदियूं आहिनि हाँ माना ये किचन में कम चुकन तू ये तो चे जी। ना एकड़ी गाल तो बुधाए तंदूर ई मानी खाई तो कने के माई के ॾिठी ते खीए करे तंदूर में हयो जाई वो का कोन आहे चाचो शकूर वाह जाना न अथस हाणे जे ॻाल्हाए न त इहा रिंगटोन तुंहिंजी बंदि करे छॾ मां चार्जर बि कढी छॾंदो मां बकवास बंदि कर जी केस खे हलाए वञे अॻिते छा इहो सच आहे त अव्हां खां का छोकिरी तव्हांजो नंबर घुरे एकड़ो मिनट जैसा मां कुछ ॻाल्हाइण थो चाहियां हेरे तू न इजाज़त आहे। महिरबानी मां खे इहो ॿुधायो त कॾहिं असां मर्दनि जे लाइ तव्हां करायो आहे हा रुगो औरतुनि खे लेडीज़ फर्स्ट हालांकि ॾाढो आदम पहिरियां आयो लेडीज़ फर्स्ट कीअं थी जेकॾहिं मायूं नंढड़ा कपिड़ा पाइनि फैशन असां निकर पायूं हैं बेशरम जेकॾहिं औरत अख सां मिलाए थी ॻाल्हाए त पुर एतमाद आहे साॻी हरकत जे असां था कयूं त पोइ वरी चवंदा पंहिंजो लोफर आहे जेकॾहिं असां औरत कंहिंसां खिली ॻाल्हाईंदी न चवंदा ख़ुशि इख़लाक़ आहे असां ईअं कंदासीं त चवंदा ठरकी आहे मां त चवां थो असांखे अलाही रुगो इज़त ॾींदो बाक़ी वॾो ज़ुल्म असां मर्दनि सां वॾो ज़ुल्म। असां मज़लूमनि सां मुर्दनि फेसबुक ते तस्वीरूं रखंदा फेसबुक ते जे असां वेंजी सींजी नेरनि खाई उजड़ा कपिड़ा पहिरे भाई हिकिड़ो फोटू रखंदासीं स्टूडियो में कढाए न वधि में त को सोट मां सां त लाइक कंदो हिकिड़ो कमेंट जे माई ईअं फिडो सिडो फोटू पर ईअं रखंदी त काॾा सुभान अल्लाह काॾा अलहमदुलिल्लाह काॾा माशाअल्लाह जी सदाऊं ईंदियूं असां मज़लूमनि जे लाइ बि ॻाल्हायो रे मज़लूम ॾिसो त सही ओ माई केस ते अच केस ते किसी को हमारा मुझे बड़े सुधो दीपी छा इहो सच आहे जी साईं त तव्हां खां का छोकिरी ऑटोग्राफ घुरे हा त तव्हां हुनखे पंहिंजो व्हाट्सअप नंबर ॾेई छॾंदा आहियो हेरे माना वो ऑटोग्राफ खां पोइ इन करे ॾींदा आहियूं का मजबूर हुजे मथां मजबूरीअ में ॾींदा आहियूं कहिड़ो मसइलो आहे नंबर ॾियणो को नंबर अलाट थियल आहे मूंखे ॾींदुमि छा थियो यानी कि मजबूर कीअं थी वई हेरे माना मजबूरी है तो माना मता उनके के सोलो प्ले में कम खपे डायरेक्टर सां मिली आ आदमी उन्हें भी शान आ मर्तबो आ मता को लांग प्ले मता के सीरियल में कम मिले नहीं करे ॿियो केस मुंहिंजे ख़्याल में केस जी कार्रवाई ख़तम कई वञे जज साहब थोड़ी देर अञा बीहो हे वकील ढिलो आहे मूंखे लॻे थो अॼु केस हाराईंदो यार मुंहिंजे ख़्याल में 3 था थियनि यार अला कदो हाराईंदो कोर्ट जो केस ख़तम थियण वारो आहे टाइम यार प्लीज़ यार वकील साहब जेको जिरा करणी आहे करे वठो जज साहब ही लायर आहे ही लायर आहे लायर त मां आहियां मां वकील आहियां अंग्रेज़ी में वकील खे लायर चवंदा आहिनि लायर लायर माना कूड़ो कूड़ो हे अंग्रेजी भी शुरू थी वई आ हेरे तव्हां अंग्रेजी छो था ॻाल्हायो अंग्रेजी उहो ॻाल्हाए जंहिंजा नाना ॾाॾा इंग्लैंड या अमेरिका या को माइट थो हुजे त न तव्हां या को माइट ई कोन्हे तव्हां जा सभु माइट जेल में को धाड़े में को फुर में को कीअं जज साहब तव्हां सभु ॻाल्हियूं ॿुधियूं हिकु शख़्स जेको सुबुह खां वठी राति ताईं महिनत मज़दूरी करे गॾ वांगुरु हुते सॼो ॾींहुं मज़दूरी थो करे त छा हुनजे जज़्बात न हूंदा हुनखे दिलि न आहे मुंहिंजे क्लाइंट खे छा हुनजो एतिरो हक़ बि न आहे त जॾहिं हू घरु अचे त घरवारी हुनजो दरु खोले हिकदमि तालो हणी छॾे मुंहिंजो मतिलबु आहे त दरवाज़ो खोले आदर भाउ करे मुस्कुराए ॾिसे आख़िर हुनजी बि दिलि आहे हुनजा बि जज़्बात आहिनि मुंहिंजो क्लाइंट को गॾियो त न आहे न वैसे लॻे बि नथो हेॾे वकील मां चवां थो पैसा वापसि कंदोमांइ मां उन लाइ अलॻि केस कंदोमांइ मुंहिंजो केस वठि विड़ो विड़ो सोनी साहिब हाणे तव्हां ॿुधायो तव्हां अहिड़े शख़्स सां रहणु चाहींदव या न न मां अहिड़े शख़्स सां हरगिज़ नथी रहणु चाहियां मूंखे बसि खुला खपे हाणे ओ गंजा वञ पैसा खुला कराया हुन माई खे खुला खपनि वकील खे पैसा ॾियणा थी जज साहब सेपरेशन मतिलबु खुला तलाक 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 अच्छा टे दफ़ा चओ सिंधीअ में चओ ख़ुशनसीब आहीं जो अहिड़ो मासूम मुड़ुसु मिलियो अथई न त असांजी हिकिड़ी माइटाणी हुई उनखे एॾो थुलो मुड़ुसु मिलियो जॾहिं उहो घोड़े ते वेठो घोड़ो हेठि वेही रहियो अधु कलाक लाइ सोचे पियो मूं ते कहिड़ो अज़ाब नाज़िल थियो आहे
मां इन माण्हू सां हरगिज़ नथी रहणु चाहियां जेको कूड़ ॻाल्हाए धोखो ॾे पराई माइन सां ॻाल्हाए। मां अहिड़े माण्हू सां रहां हिकु त शिकिल चङी कोन अथसि वरी बि गुज़ारो कयां थी। न जेकॾहिं तव्हांजो अगरि का शर्त आहे त उहो ॿुधायो, का सुलह जी का शर्त। हाणे ॻाल्हि ते आहियूं न, मुंहिंजी शर्त इहा आहे त मां पंहिंजे मुड़ुस सां उनजी असिस्टेंट डायरेक्टर थी रहां ऐं हेॾे माना साईं सिधी CCTV मां ते फिट। ड्रामनि में चांस, ॿी ॻाल्हि इहा त मां ड्रामनि में कमु करणु चाहियां थी। मतिलबु तव्हांखे बि ड्रामनि में कमु करण जो शौक़ु आहे? हा, छो जो मुंहिंजी अदाकारी ॾिसी सभु हीरोइन सड़ी वेंदियूं त जो ख़ूबसूरती मूंखे विरसे में मिली आहे। इहा बिल्कुलु सही थी चए। हिनजी माउ ॾाज में हिनखे ब्यूटी पार्लर ॾिनो ऐं उन जेके हुस्न में मुक़ाबले में शरीक थी न उनजो जज बि जय सूर्या हो। मतिलबु इहा त हिकिड़ी अजीब शर्त थी वई त तव्हांखे ड्रामनि में चांस ॾे। औरत जे अंदर बि दिलि हूंदी आहे। हा, कमाई ॻाल्हि त हाणे कई थी, अबा ॾेसि चांस, घर में हिकिड़ी अदाकारा थी पवंदी, हाणे अम्मा वेही कराईंदी। अरे अम्मा जो फन तड़पे थो। हेॾे ॿुधो न अथई, घर की मुर्गी दाल बराबर न कर। ज़ाल ऐं ज़वाल में सिर्फ़ु वाह जो फ़र्क़ु आहे। छो थोरे मुंहिंजे ज़वाल खे वेझो हाणे मूंखे हाली परते कटाणे में बीठो आहे। अरे घबराइणो न आहे यार, ड्रामे में चांस ॾेई ॾिसेसि। ड्रामे में हिनखे गूंगीअ जो किरदारु ॾिजाए न, चइजांइ त नंढड़ा न गरम चांहि पीती आवाज़ ख़तमु थी वियसि। न ॻाल्हि त ॿुधो, ड्रामो माज़ूरनि ते आहे छा? ईअं न त ॾिसण वारा चरिया थी वञनि। बाबा सम्झण जी कोशिश कर पोइ वकील साहब ईअं कर, मूंखे का क़यामत खां अॻु में जूं 2 तारीख़ूं ॿुधाए, ड्रामो उतो रिकॉर्ड कयूं। बाक़ी मूंखे हर ड्रामा ठाहिण जी तजुर्बो न आहे न। छा कयो जी मुनीर साहब तव्हां कुझु चवणु था चाहियो? जज साहब, ही ड्रामो केॾां पियो वञे? केॾां पियो वञे? कहिड़े पासे थो वञे इहो केस? हिकिड़ो मिंट, काॾे पियो वञे? मां कॾहिं जो हिते बीठो आहियां, काॾे वियो ई न आहियां। तूं काॾे पियो वञे? हे सभु हिते ई बीठा आहिनि, सभु हिते ई बीठा आहिनि। हेॾे लॻे थो हुन पासे वारो वकील सेल्फ स्टार्ट न आहे, धिके स्टार्ट आहे। तॾहिं तूं तो धिको ॾे, कॾहिं हो तो धिको ॾे, चंद्र पोइ हाणे हिन गाॾीअ खे छिक। जज साहब, जी जी, औरत जे अंदर बि हिकु दिलि हूंदी आहे, औरत काथे हुनजा आहे? बि जज़्बात हूंदा आहिनि। हिकिड़ो मिंट, हिन कोर्ट में औरत काथे आहे? पहिरियों औरत त ॾेखारियो। छोकिरी आहे, ए छोकिरी आहे। मुसम्मा सोणी साहिबा, अच्छा इहा, हल ठीकु आहे, हलायो। हे तव्हांखे औरत नथी लॻे? ठीकु आहे, छोकिरी आहे, हलायोसि। औरत जे अंदर में बि हिकु दिलि हूंदी आहे, हुनजा बि जज़्बात हूंदा आहिनि। जी, ज़ाल शादी खां पोइ पंहिंजा समूरा रिश्ता नाता तोड़े तव्हां सां हिकु प्यार ऐं मोहबत ऐं वफ़ादारी जो बंधन बदिलजी आहे। हिन उमेद सां तव्हांजे घर में ईंदी आहे त तव्हां हुनखे केस छॾियल मोहबतां वापसि ॾींदो। जज साहब, हाणे तव्हां ॿुधायो त इहो फ़ैसिलो कीअं कजे? जज साहब, शादी करण को बूट न आहे ख़रीद करणो जो दिलि बेज़ार थी वञे त हुनखे उछलाए छॾिजे। जी जी, ऐं उनखां अलावा हिकु ॿाराणी रांदि बि न आहे जेके जॾहिं वणे फिटाए छॾिजे। जज साहब, तव्हां ॿुधो हूंदो त हर कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु हूंदो आहे, पर कॾहिं बि इहो कंहिं न चयो आहे त हर कामयाब मर्द जे पोयां हुनजी ज़ाल जो हथु हूंदो आहे। मुंहिंजे फाज़िल वकील खे शायदि इहा ख़बर न आहे त ज़ाल बि औरत ई हूंदी आहे, उनजो ई हथु हूंदो आहे मर्द खे बर्बाद करण में बि ऐं उनखे आबाद करण में बि। हथ सां गॾु ज़बान बि हूंदी अथसि। बिल्कुलु जज साहब, हिकु औरत ई हूंदी आहे जेका अगरि पंहिंजीअ ते अचे त झूपड़ीअ खे बि महल ठाहे छॾे, ऐं जेकॾहिं पंहिंजीअ ते अचे त महल खे बि रख जो ढेर ठाहे सघे। जी, असां त मोहबत जी ख़ातिर ज़ाला बि छॾे ॾियूं था। गर्लफ्रेंड बदिलायो पर ज़ाल न बदिलायो। मुंहिंजे जज साहब, ख़्याल में तोखे हाणे मार खाइण जी ज़रूरत आहे, चुप करे बीह रहो। जज साहब, मुंहिंजी तव्हांखे हिकिड़ी दरख़्वास्त आहे, जी, हिकिड़ी सलाह आहे, जेकॾहिं मञो त 5 मिंटनि जे लाइ जेकॾहिं ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे असां अकेलो छॾे ॾियूं ऐं हीअ पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे त मां सम्झां थो थी सघे थो त सुहिणी साहिबा पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। न 5 मिंट असां कंहिंखे ॾियूं? 5 मिंट थोरी देरि लाइ अदालत बर्ख़ास्त कयो, हिननि ॿिन्ही खे अकेलो छॾे ॾियो, उनखां पोइ ॾिसो त छा थो थिए। यार अदालत में ज़ाल मुड़ुसनि खे माना 2 मिंट ॾियूं? जी, ठीकु आहे, 5 मिंट ठीकु आहे। हीअ अदालत 5 मिंटनि जे लाइ बर्ख़ास्त कई वञे थी। ठीकु आहे, हेॾे आर्डर। ॿुधा शेख यार साहब जा को उस्ताद बुखारी या शेर यादि अथई? मां कंपेयर थोरी आहियां, डायरेक्टर आहियां, मूंखे कान आया यादि। भला साईं अदल सूमरे जी शाइरी, साईं अयाज़ गुल जी शाइरी। हिन महिल ताईं ॿई मिलिया, हैंड शेक ई न थियो आहे असांजो कॾहिं बि। अरे साम्हूं वेठा आहिनि यार, साईं अयाज़ गुल वेठो आहे, साईं अदल सूमरो आहे। हला वेठा आहिनि जा पोइ साईं अयाज़ गुल जी शाइरी न आहे, यादगिरियूं संभाल कमु ईंदई, हा संभाल परावा छॾ पंहिंजा ॿार पाल त कमु ईंदई। हा पोइ पंहिंजा इहो ॾिसे थो। इहा ॿुधा हीअ शेर यादि न अथई? हा भई थोरी ईंदी। जज साहब अची
जी जज साहब। ऑर्डर जी सर। जज साहब जी अॻिते हलायो वञे। जी। जज साहब मां पंहिंजी खुला जी दरख़्वास्त वापसि थी वठां। वरी खुला छोकिरी ॿ दफ़ा त खुला पैसा कराया थी, वकील खे फी न ॾिनी थी छा? मां तलाक जी दरख़्वास्त वापसि थी वठां। अच्छा सिंधीअ में चओ न, दरख़्वास्त वापसि थी वठे। जी जी। ठीकु आहे, शाबाश, वेरी गुड। असांजे मुल्क जूं अगरि सभई मायूं तो जहिड़ी हुजनि जेके मुड़ुस खां तलाक न वठनि न, त असांजो मुल्क जेको आहे न, पर मुल्क त छा, असांजो बाबा माना सभु माण्हू जन्नती थी वञनि, जन्नती। शाबाश। जी त सुहिणी साहिबा, तव्हां पंहिंजे होश हवास सां पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी खुलाई दरख़्वास्त वापसि थी वठो। हा बा केस ख़त्म थियो, भंग पीती थी अचनि, बस कर अब हलो, केस ख़त्म थियो। हे तूं हाणे छा ॾिठो? बाक़ी हे अदालत में जेको हिननि खे 5 मिंट ॾिनासीं, इहो ई तरीक़ो आहे। ज़ाल मुड़ुसनि जूं नाराज़गी हूंदियूं आहिनि, 5 मिंट ॾिनासीं, ठही विया न पाण में, बहितरीन। जज जज साहब साहब हाणे पर मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे ऐं जी। पंहिंजे मुड़ुस सां हिकिड़ी शर्त आहे। हेॾे वरी कहिड़ी? पुट त न ॿुधाई। वरी कहिड़ी शर्त आहे? ॿुधाए ॿुधाए। मां पंहिंजे मुड़ुस जी असिस्टेंट डायरेक्टर थी रहंदसि। मां फील्ड ई छॾी। हूंदी आहे गॾु हूंदी आहे असिस्टेंट डायरेक्टर सीसीटीवी कैमरा न चवां। तुंहिंजी ख़िदमत करण थी जज साहब मुंहिंजी अखियुनि खे नशो ऊंधे थी अचे। हाणे त थींदे न केस जो हाणे। आदर लॻंदा। जी जज साहब हाणे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। ठीकु आहे, मैं सोणी ख़ैर आहे त न, बहरहाल ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे सर। जी साईं। तमामु सबूतनि ऐं मुंहिंजे पंहिंजे बयान सां हीअ अदालत इन नतीजे ते पहुती आहे त जावेद जी वाइफ खुला वारी दरख़्वास्त वापसि वरिती आहे ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां मुड़ुस सां रहणु थी चाहे। माशाल्लाह, इन ते अदालत खे चवंदुमि त ताड़ियूं वॼाइनि हिन ज़ाल मुड़ुसनि जे लाइ। त जावेद जी वाइफ वारी जेका दरख़्वास्त आहे उहा खुला वारी, उहा त मां क़बूल कई आहे। सो हाणे मां अॻिते हली करे इहो चाहींदुसि त इन जे मुड़ुस खे बेइज़त, मुंहिंजो मतिलबु आहे त बाइज़त पंहिंजे घरवारीअ सां वञण जो हुकुम ॾिए थी। औरत ख़ुदा पारां मर्द खे सौंपियल हिकु अमानत आहे। छा अहिड़ी ख़ुदाई अमानतुनि सां बेहूदा वर्ताव करणु हिकु मर्द खे सूंहे थो? बिल्कुलु न, बिल्कुलु न। तव्हांजी ज़ाल कमकार करे थी त उन जा थोरा मञो ऐं संदसि क़दुरु करियो। ईअं करण सां हुन में हिमत ऐं वधीक प्यार मोहबत वधे थो। पंहिंजी ग़लतियुनि खे नज़रअंदाज़ करियो। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि या मामूली झेड़नि खे छॾे ॾियो। कोर्टुनि में न कीलियो उन्हनि खे। मां छा हिते मीटर चेक करण आयो आहियां छा? हा, हिकिड़ो मिंट, मां बबन तोॾे बि अचां थो। हीअ अदालत जावेद खे इहो बि ताक़ीद करे थी त पंहिंजे पुट खे कुझु खाराए पीआरे। हिन खां वॾा त खैरपुर में ॾोका हूंदा आहिनि छोरा। जज साहब दिल्लीनि में फ़ासिला न आहिनि हूंदा, पर कॾहिं कॾहिं ट्रैफिक जाम थी वेंदी आहे। बिल्कुलु, जेको केस हाराईंदो आहे न उहो आख़िर में ईअं ई चवंदो आहे। जी जी। जज साहब शादी जेका आहे न उहा बिजलीअ जी तारुनि वांगुरु हूंदी आहे। जी। जेकॾहिं सही लॻी वियूं त ज़िंदगी रोशन, जेकॾहिं सही न लॻियूं त सॼी उमिरि लोड शेडिंग। स्पार्किंग करे ठड़ी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हाणे लाइट बंदि कई वञे, न त तव्हां पाण में विड़ी पवंदव। ठीकु आहे न? ऐं ड्रामे खे बि ख़तमु कयो वञे। हीअ जज मुंहिंजो मतिलबु आहे त दरख़्वास्त क़बूल कई वञे थी। हिकिड़ो मिंट, अञा छा रहियो? ऐं मां आवाम खां बि पुछंदुसि त हे ज़ाल मुड़ुसनि जो जेको अॼु केस हुयो, जेको मुनीर ऐं वकार विड़ियो, इहो सुठो हुयो त ताड़ी वॼाइजो, सुठो न हुयो त तव्हांजी मर्ज़ी। लॻे थो त अदल साहब ऐं दरगाही साहब खे ड्रामे में मज़ो न आयो आहे, ताड़ी नथा वॼाइनि। सो हाणे अदालत बर्खास्त कई वञे थी। जी महिरबानी। अरे कंजा घर ॾे भाॼी वठी ॾेई आए। घरों फोन अचे घर वञा मां। हल हाणे हल घरों कढी छॾींदा। हल।